अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियूं था त लाॻी तो बरसाति वसण बैदि जिते सॼी सिंध अज़ाब जे वटि चढ़ियल आहे, उते यूनियन काउंसिल बहावल शाह जे क़दीमी ॻोठु गोलो डायरी बि बची न सघियो आहे। रहमतुनि खे ज़हमत बणाईंदड़ इक़्तिदार धुरियुनि पारां ॻोठाणनि खे बेयारो मददगार करे छॾण खां पोइ ॻोठाणा परेशान। बरसाती पाणी जे ॻोठ खे मुकमल घेरो, केतिरनि ई मिसकिन माण्हुनि जा आजा पट, माल जा मन बि चट थी विया। घटियुनि ऐं घरनि में सख़्तु चिकड़ सबबि न रुॻो इंसान पर जानवर बि परेशान हाल। मच्छरनि जे आज़ार बि ॻोठाणनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। लाइट वारनि बि वसान घटायो आहे, जॾहिं त मुतासिर ॻोठाणनि घर छॾे माल मता खे महफ़ूज़ जॻह मुंतक़िल में मसरूफ़। ॻोठनि जे रोडनि ऐं रस्तनि ते चोइबाए माल सां सथियल ॻोठाणा रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। मच्छरनि जे आज़ार सबबि मासूम ॿारनि समेत वॾा बि मलेरिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में वठिजी विया आहिनि। कुदरती इन मुसीबत दौरान को बि चूंडियल नुमाइंदो ॻोठाणनि वटि न पहुतो। मुतासिर थींदड़ ॻोठाणनि पारां चूंडियल नुमाइंदनि MNA ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो खां घुर कई विया आहे त जल्द खां जल्द ॻोठु गोलो डायरीअ समेत इलाइक़े वासियुनि जी मदद करे बरसाती पाणी निकाल कराए वञे त जीअं ॻोठाणा पंहिंजे घरनि में वापसि वञी सघनि। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरियत हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।